वाइस अपर खबर सो जारी खबर शेयर कंदासीं खैरपुर खां। ॿ ॾींहं अॻु पहिरियां राति जो कंदरा बाईपास त हिंदू वापारी खां उशाको रामेज खां मोटरसाइकिल 125 फुर वाक़े मौसूं जवाबदार ज़ोहिब सोलंकी जेको जेल पुलिस एहलकार आहे खे गिरफ़्तार करे संदसि वटां फुर थियल मोटरसाइकिल रोक रक़म ऐं वारदात में इस्तेमालु थियल पिस्टल हथ करे संदसि साथीअ ॿिया साथी अली नवाज़ शेख मथां फुर ऐं पुलिस मुक़ाबिलो 13 ॾींहं तहत केस दाख़िल करे छॾियो आहे। वधीक पुछाकछा जारी आहे। रिमांड वठी छॾियो आहे। उन दौरान पुलिस एहलकार मोहम्मद ईसा तुने ॿुधायो त जवाबदार खे वधीक जांच कयूं पिया ऐं हिननि खे ॿियनि साथियुनि खे बि गिरफ़्तार करे कानून मूजिबि सज़ा ॾियारी वेंदी। वॉइस ऑफ पिरालो ब्रेकिंग न्यूज़। 2 ॾींहं अॻु पहिरियां राति जो कंदरा बाईपास तां हिंदू वापारी खां 125 मोटरसाइकिल जवाबदार गिरफ़्तार करे वरितो आहे। जवाबदार ज़ोहिब सोलंकी जेको जेल में पुलिस एहलकार आहे ऐं गिरफ़्तार संदसि वटां फुर थियल मोटरसाइकिल रोक रक़म ॿियो सामान पिणु हथु कयो वियो आहे ऐं साथी पिणु फरार थी विया आहिनि जंहिंजी साथी अली नवाज़ शेख मथां बि फुर ऐं पुलिस मुक़ाबिलो केस दाख़िल करे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। पुलिस एहलकार मोहम्मद ईसा तुने ॿुधायो त जवाबदार खां वधीक जांच कयूं पिया ऐं हिन खे ॿियनि साथियुनि खे बि गिरफ़्तार करे कानून जे मूजिबि सज़ा ॾियारी वेंदी।